وَلَقَدْ يَسَّرْنَا الْقُرْآنَ لِلذِّكْرِ فَهَلْ مِن مُدَّكِرٍ۔ اسان هن قرآن کي نصيحت لاءِ آسان ذريعو بڻائي ڇڏيو آهي، ڇا पोइ आहे को नसीहत पिराइण वारो؟ मोहतरम नाज़रीन किराम, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। क़ुरान मजीद अल्लाह ताला जो किताब आहे। क़ुरान मजीद जे शरफ़ जे लाइ ऐं उन जे मर्तबे ऐं इज़त जे लाइ इहो लफ़्ज़ी काफ़ी आहे त इहो अल्लाह जो कलाम आहे ऐं इहो अल्लाह ताला जो आख़िरी पैगाम आहे असां इंसाननि जे नाम। ऐं जीअं त रमज़ान जो मुबारक महीनो उन जो क़ुरान करीम सां ख़ासि ताल्लुक़ आहे, उन जे लाइ त ही रमज़ान जे महीने में नाज़िल थियो ऐं रमज़ान जी सभ खां बहितरीन राति, क़द्र वारी राति में अल्लाह ताला क़ुरान मजीद खे नाज़िल कयो। जीअं अल्लाह ताला जो इरशाद आहे त इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, त असां हिन क़ुरान खे क़द्र वारी राति में नाज़िल कयो आहे। ऐं क़द्र जी राति रमज़ान जे आख़िरी ॾहे जी 21 रातियुनि मंझां हिकु राति आहे। फरमाईं त शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। त रमज़ान जो महीनो उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह ताला क़ुरान मजीद खे नाज़िल कयो। त उन जे लाइ असांखे खपे त रमज़ान जे महीने में क़ुरान मजीद जो ख़ुसूसी एहतमाम कयूं ऐं उन जी तिलावत कयूं, उन खे पढ़ूं, उन खे सम्झूं ऐं जेतिरो वक़्तु मुमकिन आहे उहो अल्लाह जे हिन किताब खे ॾियूं। ख़ुदि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो मामूल रहियो आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रमज़ान जे महीने में क़ुरान करीम जो तमामु घणो इस्तेमालु कंदा हुआ। सही बुख़ारी जी हिकु हदीस आहे त अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि में सभ खां वधीक सखावत करण वारो हुयो। पर जॾहिं रमज़ान जो मुबारक महीनो ईंदो हुयो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सखावत एतिरी वधी वेंदी हुई जीअं तेज़ हवा हुजे थी। ऐं जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ईंदो हो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान करीम जो दौर जिब्रील अमीन सां गॾु कंदा हुआ। त ही रमज़ान जे हवाले सां ख़ुसूसी ताल्लुक़ आहे त असां क़ुरान मजीद जो ख़ुसूसी एहतमाम कयूं, उन जी तिलावत कयूं ऐं हिन महीने में पंहिंजा जेके क़ीमती औक़ात आहिनि, घड़ियूं आहिनि, उन मां ख़ुसूसी अल्लाह जे हिन कलाम खे ॾियूं त जीअं रमज़ान जो महीनो इहो महीनो बणिजी वञे त क़ुरान मजीद सां असांजो हिकिड़ो ताल्लुक़ जुड़ी पवे ऐं उन खां पोइ मुसलसल उन ताल्लुक़ में इज़ाफ़ो थींदो रहे। क़ुरान मजीद जा फ़ज़ाइल असां सभु ॼाणूं था। उन मंझां कुझु फ़ज़ीलतूं क़ुरान करीम जूं इहे आहिनि। हिकु फ़ज़ीलत क़ुरान मजीद जी इहा आहे त इहो अल्लाह ताला जे तरफ़ खां नाज़िल कयल कलाम आहे। व इन्नहु लतंज़ीलु रब्बिल आलमीन, फरमाईं त रब्बुल आलमीन जे तरफ़ खां ही क़ुरान नाज़िल कयल आहे ऐं हिन जो मक़ाम ऐं हिन जो मर्तबो, हिन जो शान केॾो अज़ीम आहे त ही अल्लाह जो कलाम आहे। ऐं हिन खे जेको फ़रिश्तो नाज़िल जंहिं कयो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, अल्लाह जो इहो पैगाम खणी करे आयो, उन जी सिफ़त क़ुरान मजीद में अल्लाह ताला ॿुधाई आहे नज़ल बिहिर रूहुल अमीन, जेको रूहुल अमीन आहे, जेको अमानतदार आहे ऐं जंहिं पूरी अमानत सां अल्लाह जो पैगाम जीअं ॿुधो तीअं ओढ़े ई नमूने सां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं मुंतक़िल कयो ऐं प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जिब्रील अमीन खां ॿुधो ओढ़ी नमूने सां सहाबा खे पेश कयो ऐं सहाबा मिनो अन इहा अमानत अॻिते असां ताईं मुंतक़िल कई।
त ॾिसो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो केतिरो अज़ीम एहतमाम आहे हिन क़ुरान करीम जे ताल्लुक़ सां त हीउ जंहिं फ़रिश्ते आंदो उहो फ़रिश्तनि जो सरदार आहे जिब्रील अमीन। जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हीउ क़ुरान मजीद उतरियो उहो सभिनी नबियुनि जो सरदार आहे, जंहिंजी सिफ़त आहे त इमामुल अंबिया आहे, सभिनी नबियुनि में जंहिंजो आला मक़ाम आहे ऐं आला मर्तबो आहे। ऐं जंहिं राति में जंहिं महीने में इहो क़ुरान करीम उतरियो उहो महीनो तमामु महीननि में बहितरीन महीनो आहे रमज़ान जो। ऐं जंहिं राति में क़ुरान करीम नाज़िल थियो उहा राति लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ शहर, जंहिंजे मुतालिक़ रब्बुल आलमीन इरशाद फ़रमायो त क़द्र वारी राति 1000 महीननि खां भली आहे। हिन क़ुरान मजीद सां जंहिं ताल्लुक़ रखियो उहो अज़ीम बणिजी वियो। त असांखे बि खपे त असां हिन क़ुरान करीम सां ख़ुसूसी ताल्लुक़ रखूं त जीअं असां बि हिन क़ुरान जे करे अज़ीम बणिजी वञूं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे इन्न लिल्लाहि अहलीन मिनन नास, त माण्हुनि मंझां कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके अल्लाह वारा आहिनि, जेके अल्लाह जा दोस्त आहिनि, ख़ासि अल्लाह जा नेक ऐं प्यारा बाना आहिनि। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो वियो त उहे केरु आहिनि? पाण फ़रमायूं अहलुल क़ुरान, क़ुरान वारा माण्हू जिन जो ताल्लुक़ अल्लाह जे कलाम सां आहे, उहे अल्लाह वारा आहिनि, अल्लाह जा नेक बंदा आहिनि। त जेकॾहिं अल्लाह वारा असां थियणु चाहियूं था त उनजो तरीक़ो इहो आहे त हिन क़ुरान मजीद सां पंहिंजो ताल्लुक़ रखूं, क़ुरान मजीद जी तिलावत कयूं, उनखे सम्झूं, उन जे माना ऐं मफ़हूम खां आगाही हासिलु कयूं। उन तरीक़े सां असांजो शुमार बि अल्लाह जे नेक बाननि में थी सघे थो। हिन क़ुरान करीम जो इहो बि शरफ़ आहे जो अल्लाह ताला हिन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो पाण खयो आहे। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून, फ़रमाई त असां ई हिन ज़िक्र खे, हिन क़ुरान खे नाज़िल कयो आहे ऐं असां ई उन जी हिफ़ाज़त कंदड़ आहियूं, असां ई उन जी हिफ़ाज़त कंदड़ आहियूं। इहा ई वजह आहे जो 14 सदियूं उन खां मथे ज़मानो गुज़री चुको आहे ऐं क़ुरान मजीद असां वटि उन्ही शक्ल में मौजूदु आहे जीअं जिब्रील अमीन खणी आयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिनई, जहिड़े नमूने सहाबा पढ़ियो अॼु बि उहो अहिड़े ई नमूने असां ताईं महफ़ूज़ आहे। इहा क़ुरान करीम जी सदाकत ऐं सचाई जी वॾी दलील आहे त इहो अल्लाह वटां आहे। छो त असां ॾिसूं था त कीअं माण्हुनि जो कलाम उन में तब्दीली थी वञे, त अल्लाह ई आहे जंहिं उन जी हिफ़ाज़त कई आहे। तफसीर कुर्तुबी में इमाम कुर्तुबी रहमहुल्लाह मामून रशीद ख़लीफ़े जे मुतालिक़ ज़िक्र करे थो त उन जी मजलिस में हिकु यहूदी नौजवान आयो जेको तमामु ॾाहप भरियूं ॻाल्हियूं करे रहियो हो, जेको जिते जिस्मानी हिसाब सां ख़ूबसूरत हुयो, साफ़ सुथरो हुयो, उन जी ॻाल्हियुनि में बि वॾी दानाई मालूम थी रही हुई। त ख़लीफ़े मामून रशीद उनखे चयो त नौजवान तूं इस्लाम छो नथो क़बूल करीं? तूं त वॾो ॾाहो आहीं, अक़लमंद आहीं, दाना आहीं, पोइ कहिड़ी वजह आहे जो इस्लाम तूं क़बूल नथो करीं? त उन हिकिड़ो जवाबु ॾिनो त मुंहिंजे अबनि ॾाॾनि जो जेको दीन आहे, मज़हब आहे, उहो यहूदियत आहे, लिहाज़ा आउं उन ते आहियां। उन खां पोइ 1 साल गुज़रे थो, उहो नौजवान वरी मामून रशीद ख़लीफ़े जी मजलिस में अचे थो। हिन दफ़े हू दीनी ॻाल्हियूं करे रहियो आहे, फ़िक़ही मसला बयानु करे रहियो आहे। मामून रशीद उनखे सुञाणे वञे थो ऐं उनखां पुछे थो, नौजवान तूं त उहो ई आहीं न जेको गुज़िरियल साल बि असां वटि आयो हो, जेको यहूदी हुयो, जंहिंखे मूं दावत बि ॾिनी हुई त इस्लाम क़बूल कर, पर तो इस्लाम क़बूल कोन कयो। हाणे तूं इस्लाम कीअं आंदो आहे? उनजो कहिड़ो सबबु आहे? त उहो नौजवान चवे थो, तव्हांजी मजलिस मां वञण खां पोइ जॾहिं आऊं वापसि थियुसि त मुंहिंजी दिलि में हिकिड़ो ख़्यालु पैदा थियो त मूंखे कुझु तहक़ीक़ करणु खपे। उन जो तरीक़ो मूं इहो कढियो
जो सभ खां पहिरियां मूं तौरात खे पंहिंजे हथ सां लिखियो। मुंहिंजी लिखाई तमामु बहितरीनु आहे, ख़ूबसूरत आहे, लिहाज़ा मूं तौरात खे पंहिंजे हथनि सां लिखियो ऐं उन खां पोइ उनखे हिकु गिरजा घर में खणी उते वञी मूं रखियो। 3 नुस्ख़ा उन जा उते मूं रखिया। कुझु माण्हू आया ऐं उनखे ख़रीद करे हलिया विया, हालांकि मूं पंहिंजे तरफ़ खां उन में कुझु वधाउ बि कया हुआ ऐं पंहिंजे तरफ़ सां मूं उन में कुझु घटिताई बि कई हुई। कंहिंखे ख़बर कोन पई त मूं छा कयो आहे, मूं केतिरो इज़ाफ़ो कयो आहे, मूं केतिरी कमी कई आहे। ऐं उन खां पोइ आऊं इंजील ॾांहुं वयुसि ऐं इंजील खे मूं लिखियो पंहिंजे हथ सां। अहिड़े नमूने उन जा 3 नुस्ख़ा मूं तयारु कया ऐं उनखे बि खणी साॻे नमूने गिरजा घर में आयुसि ऐं उते अची मूं उनखे रखियो। कुझु माण्हू आया ऐं उनखे ख़रीद करे हलिया विया, हालांकि मूं उन में बि तब्दीली कई हुई पंहिंजे तरफ़ खां ऐं पंहिंजे तरफ़ खां मूं घटिताई कई हुई। ऐं कंहिं बि मूंखे कोन चयो त हीउ मुहर्रफ़ आहे, हिन में तब्दीली कई आहे, असुलु इंजील त ईअं कोन हो, असुलु तौरात त ईअं कोन हुयो। उन खां पोइ ऐं क़ुरान मजीद ॾांहुं आयुसि। क़ुरान मजीद खे मूं लिखियो, उन जा 3 नुस्ख़ा तयारु कया, खणी उनखे मार्केट में आयुसि। कुझु माण्हू आया ऐं ख़रीद करणु लॻा। जीअं ई उनखे खोलियो त उन में उन्हनि खे मुंहिंजा वधाउ ऐं मुंहिंजूं कमियूं फ़ौरन नज़र अचियूं। उन्हनि मूंखे बुरो भलो बि चयो ऐं उहो ख़रीद बि कोन कयूं ऐं उते ई छॾे करे हलिया विया। त हिते मूंखे यकीन थी वियो त हिन दौर में जेकॾहिं को किताबु आहे अल्लाह जे तरफ़ खां आहे, जेको महफ़ूज़ आहे, जंहिंमें का तब्दीली, जंहिंमें न का घटिताई थी सघे थी, न को वाधारो थी सघे थो, त यकीनन उहो क़ुरान मजीद आहे। त हितां मूंखे अल्लाह ताला हिदायत ॾिनी ऐं मूंखे यकीन अची वियो त हीउ क़ुरान अल्लाह जे तरफ़ खां आहे। उन करे मूं इस्लाम क़बूल कयो आहे। त अंदाज़ो कयो केॾी वॾी इहा ॻाल्हि आहे, केॾी वॾी इहा सदाकत जी दलील आहे जो क़ुरान अॼु बि उअं ई आहे जीअं अल्लाह उनखे नाज़िल कयो, जीअं जिब्रील अमीन उनखे खणी आया, जीअं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे पढ़ी ॿुधायो। अॼु बि अहिड़े ई नमूने इहो क़ुरान महफ़ूज़ आहे। हीअ बि क़ुरान जी अज़मत ऐं फ़ज़ीलत ते सभ खां वॾी दलील आहे। हिन क़ुरान मजीद में अल्लाह ताला माण्हुनि खे चैलेंज ॾिनो आहे। कुल इन इज्तमाअतिल इंस वल जिन्न अला अन यअतू बिमिस्लि हाज़ल क़ुरान। फरमाई त जिन ऐं इंसान सभ जा सभु जमा थी वञनि ऐं हिन क़ुरान जहिड़ो को क़ुरान ठाहे अचनि, भले बाज़ जा मददगार बणिजी वञनि। जिन इंसाननि जो साथ ॾियनि, इंसान जिन्हनि सां मिली करे को हिकिड़ो क़ुरान अहिड़ो तयारु करे ॾेखारनि। इहो अल्लाह जो चैलेंज आहे। उन वक़्तु बि हुयो, अॼु बि आहे ऐं क़यामत ताईं रहंदो। फरमाई त भले पाण में मिली वञो, पर पोइ अल्लाह ताला उन खां पोइ फरमायो त 10 सूरतूं हिन क़ुरान जहिड़ो पूरो क़ुरान ठाहिणु त तव्हांजे वस में न आहे। हिन जूं तव्हां 10 सूरतूं उहो बि कोन थी सघियो ऐं का हिकु सूरत ठाहे ॾेखारियो, सभु माण्हू आजिज़ अची विया। ऐं हीउ अंदाज़ो कयो, हालांकि अरब पंहिंजो पाण खे वॾो फ़सीह ऐं बलीग सम्झंदा हुया ऐं सम्झंदा हुया त हुननि जो कलाम अहिड़ो कलाम आहे जंहिंजो को जवाब ई कोन्हे। अल्लाह ताला हिन क़ुरान जे ज़रिए उन्हनि खे जेके वॾा अदीब हुया, जेके वॾा फ़सीह हुया, जिन खे पंहिंजी ज़ुबान ते वॾो नाज़ हुयो, अल्लाह उन्हनि खे चैलेंज ॾिनो ऐं उहे सभु आजिज़ अची विया। त हीउ क़ुरान करीम अल्लाह जे तरफ़ खां आहे, त हीउ क़ुरान मजीद महफ़ूज़ आहे जीअं अल्लाह उनखे नाज़िल कयो। ऐं क़ुरान जो चैलेंज अॼु बि बाक़ी आहे ऐं क़यामत ताईं रहंदो। जहिड़े तरीक़े सां शुरू जा जेके अरब हुया, जेके इंसान हुया, उहे आजिज़ रहिया, क़यामत ताईं माण्हू आजिज़ ई रहंदा। त हीअ हिन ॻाल्हि जी दलील आहे त क़ुरान मजीद अल्लाह जे तरफ़ खां नाज़िल कयल किताब आहे। हिन क़ुरान मजीद जे फ़ज़ाइल मंझां बेशुमार फ़ज़ीलतूं असां ॿुधूं था। कुझु अहम फ़ज़ीलतुनि खे ऐं तफ़सीर शुरू करण खां पहिरीं तव्हांजे साम्हूं रखणु चाहियां थो। अमीरुल मोमिनीन उमर इब्नुल ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु
सफ़र में आहिनि ऐं उस्फान मक़ाम ते अचनि था त नाफ़ी बिन अब्दुल हारिस सां उन्हनि जी मुलाक़ात थिए थी। ऐं नाफ़ी बिन अब्दुल हारिस उहो माण्हू हुयो जंहिंखे उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु मके वारनि ते गवर्नर मुक़ररु कयो। जॾहिं उन्हनि जी मुलाक़ात थिए थी त नाफ़ी बिन अब्दुल हारिस उन खां पुछनि था त अमीरुल मोमिनीन तव्हां पंहिंजे पुठियां मके ते कंहिंखे मुक़ररु करे आया आहियो? त उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु चवनि था इब्न अब्ज़ा खे मूं उतां जो गवर्नर मुक़ररु कयो आहे। त हू पुछनि था त इब्न अब्ज़ा केरु आहे? चवे थो त असांजे आज़ादु कयल ग़ुलामनि मंझां हिकिड़ो ग़ुलाम आहे, यानी हिकिड़ो ग़ुलाम हुयो जंहिंजो को ख़ानदान कोन्हे, जंहिंजी का वॾी हैसियत कोन्हे, पर पोइ बि हुनखे मको जेको सभिनी शहरनि जो सरदार आहे, जिते अल्लाह जो घरु आहे, त उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे हिकु ग़ुलाम खे उतां जो गवर्नर मुक़ररु कयो। जॾहिं हुन हैरान थी करे नाफ़ी बिन अब्दुल हारिस चयो त ए उमर तव्हां जेका अहले वादी आहिनि, जेके मके वारा आहिनि, उन्हनि ते हिकु ग़ुलाम शख़्स खे गवर्नर मुक़ररु कयो। त उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जवाबु कहिड़ो आहे? फ़रमाइनि था इन्नहु लक़ारिउन लिकिताबिल्लाह व आलिमुम बिल मीरास। उन जे बारे में छा था पुछो? उहो अल्लाह जी किताब जो कारी आहे, अल्लाह जी किताब क़ुरान मजीद जो कारी आहे, हाफ़िज़ आहे, आलिम आहे ऐं इल्म मीरास विरासत जे इल्म जो बि ॼाणू ऐं पारखू आहे। उन जे करे मूं हिकु ग़ुलाम खे अहले मक्का ते मुक़ररु कयो आहे। उन खां पोइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो फ़रमान बयानु कनि था त इन्ना अल्लाह यरफ़उ बिहादल किताब अक़वामन व यदउ बिही आख़रीन। फ़रमाई त मूं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहो फ़रमान ॿुधो आहे त अल्लाह ताला हिन क़ुरान जे करे केतिरनि ई क़ौमुनि खे, केतिरनि ई माण्हुनि खे बुलंदियूं, मथायूं ऐं इज़त जे मक़ाम ते रखे थो, ऐं केतिरियूं ई क़ौमूं, केतिरा ई माण्हू अहिड़ा हुजनि था हिन क़ुरान खे छॾण जे करे, उनखे न पढ़ण जे करे, उन ते अमल न करण जे करे अल्लाह ताला उनखे ज़िल्लत जी पस्तियुनि में अल्लाह उनखे किराए छॾे थो। त हीउ हिकु ग़ुलाम, उनखे अल्लाह इहो मक़ाम ॾिनो त सभ खां बहितरीन अफ़ज़ल शहर मके जो उहो हुक्मरान बणिजी वियो, गवर्नर बणियो। उन जी ख़ूबी कहिड़ी हुई? उन जी ख़ूबी इहा हुई त उहो अल्लाह जे क़ुरान जो हाफ़िज़ हुयो, आलिम हुयो। उन जे करे अल्लाह उनखे इहा इज़त ॾिनी आहे। ऐं हिन क़ुरान करीम सां ताल्लुक़ु रखण जो हिकिड़ो इहो बि फ़ाइदो आहे त इंसानु तमामु घणो अजर ऐं सवाबु क़ुरान जी तिलावत जे ज़रिए हासिलु करे थो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे मन क़रअ हर्फ़म मिन किताबिल्लाहि फलहु बिही हसनह। जेको शख़्स क़ुरान करीम जो हिकु हर्फ़ पढ़े थो, उन जी तिलावत करे थो, त उनखे अल्लाह हिकिड़ी नेकी ॾिए थो। ऐं उन खां पोइ फ़रमाइनि था त हिकु नेकी 10 नेकियुनि जे बराबरि आहे। हिकु नेकी अल्लाह जे तरफ़ खां इहो अल्लाह जो फ़ज़ल आहे जो हिकु नेकी जो अजर ऐं सवाबु 10 नेकियुनि जे बराबरि लिखियो वञे थो। फ़रमाई ऐं इहो नथो चवां त अलिफ लाम मीम इहो हिकिड़ो हर्फ़ आहे, बल्कि फ़रमाई अलिफ़ुन हर्फ़ुन व लामुन हर्फ़ुन व मीमुन हर्फ़ुन। बल्कि अलिफ़ हिकिड़ो लफ़्ज़ आहे, लाम ॿियो लफ़्ज़ आहे, मीम टियों लफ़्ज़ आहे। ऐं जेको सिर्फ़ु अलिफ लाम मीम इहो पढ़े थो त अल्लाह जे तरफ़ खां उनखे 30 नेकियूं मिलनि थियूं। त केॾो ॾिसो अज़ीम अजर ऐं सवाबु आहे जेको अल्लाह ताला हिन खे रखियो आहे। ऐं क़ुरान सां ताल्लुक़ु रखण वारो, उनखे पढ़ण वारो दुनिया में बि मुक़दम आहे, अॻियां हुजे थो, इमाम आहे। फ़हफ़ज़ फ़कुल्लु हाफ़िज़िन इमामुन। अरबी जो हिकु शाइर चए थो त यादि कयो, हिफ़्ज़ कयो, छो त हर हाफ़िज़ इमाम हुजे थो। ऐं उमर बिन सलमा जेको नंढो ॿारु आहे, उहो पंहिंजी क़ौम जो इमाम बणिजी वियो। छाजे करे? उन लाइ त उनखे क़ुरान घणो यादि हुयो, क़ुरान घणो यादि हुयो। त अल्लाह ताला दुनिया में क़ुरान वारे
आलिम खे हाफ़िज़ खे इहा इज़त ॾिनी आहे त माण्हू उनजे पुठियां हुजनि था, उहो अॻियां वधी करे उन्हनि जो इमाम बणिजे थो। अहिड़े तरीक़े सां दुनिया में बि उहो मुक़दम आहे, क़बर में बि उहो मुक़दम आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे सहाबा जेके उहुद में शहीद थिया ऐं पाण उन्हनि खे दफ़नाए रहिया हुआ, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गॾोगॾु इहो सुवाल बि करे रहियो आहे त हिननि मंझां केरु आहे जंहिंखे क़ुर घणो यादि आहे। सहाबा इशारो कंदा हुआ, अल्लाह जा नबी हिन खे क़ुर वधीक यादि आहे, त अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो त हिन खे पहिरियां मुक़दम कयो, हिन खे पहिरियां दफ़नायो, लहद में पहिरियां रखो। ऐं अहिड़े तरीक़े सां त उहो लहद में क़बर में बि उहो मुक़दम आहे। ऐं आख़िरत जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त जन्नत जा दर्जा, जन्नत जूं मथायूं जेके मिलंदियूं त उहो बि क़ुर करीम जे हाफ़िज़ जे लाइ प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फ़रमान आहे, युक़ालु लिसाहिबिल क़ुरआन, क़ुर वारे खे चयो वेंदो, जेको क़ुर जो हाफ़िज़ आहे उनखे चयो वेंदो इक़रा, क़ुर पढ़, वरतक़ि, ऐं दर्जनि में वधंदो वञ, दर्जनि में वधंदो वञ, फ़इन्न मंज़िलतक इंद आख़िर आयतिन तक़रउहा, फरमाई त तुंहिंजी मंज़िलत, तुंहिंजी जॻह, तुंहिंजो मक़ाम उहो हूंदो जेका आख़िरी आयतूं पढ़ंदे। त अहिड़े तरीक़े सां जन्नत में हुनजो मर्तबो वधंदो वेंदो ऐं दर्जनि में उहो वधंदो वेंदो, एतिरे ताईं जो आख़िरी आयत, ऐं कीअं चयो वेंदो इक़रा, का जल्दी पढ़ण जी ज़रूरत कोन्हे, उअं ई पढ़ जीअं दुनिया में तूं आहिस्ते आहिस्ते पढ़ंदो आहे, आराम सां पढ़, त आख़िरी आयत जेका तूं पढ़ंदे त अल्लाह तोखे जन्नत में उहो मक़ाम ॾींदो जिते तुंहिंजी आख़िरी आयत ख़तमु थींदी। त अंदाज़ो कयो हीउ क़ुर आहे, केॾो अज़ीम किताब आहे त उन सां असां जुड़ूं, दुनिया में उनखे पढ़ूं, उनजे अजर ऐं सवाब खे असां हासिलु कयूं। ऐं अहिड़े तरीक़े सां जेके क़ुर जूं बरकतूं आहिनि असां उनखे हासिलु कयूं। क़ुर जी बरकत छा आहे? हिकिड़ो नंढड़ो वाक़ियो अर्ज़ु कंदो हलां त हिकु सहाबी राति जो पंहिंजे घर में सूरह कहफ़ पढ़ी रहियो, सूरतुल कहफ़ जी तिलावत करे रहियो हो, त अचानक हुन महसूसु कयो त हिकिड़ो बादल आहे, हिकिड़ो ककर आहे जेको हेठि अची वियो आहे ऐं बिल्कुलु घुमी रहियो आहे। त हुन जो घोड़ो बि उते ॿधलु हुयो, त हुनखे इहो ख़ौफ़ थियो, छो त घोड़ो उहो हरकत करणु शुरू थी वियो, उनखां डिॼी वियो, त हुन पंहिंजी नमाज़ खे मुख़्तसर कयो ऐं क़िरात खे ख़तमु कयो। उनखां पोइ जेको उहो ककर हुयो उहो बि ख़तमु थी वियो। सुबुह जो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में इहो सहाबी अचे थो, इहा पूरी ॻाल्हि ॿुधाए थो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तिलकल मलाइकतु दनत लिसौतिक, उहे अल्लाह जा मलाइक हुया, अल्लाह जा फ़रिश्ता हुया जेके तुंहिंजे आवाज़ जे लाइ हेठि अची चुका हुया। जेकॾहिं तूं पढ़ंदो रही हा त सुबुह जॾहिं थिए हा त माण्हू उन्हनि खे ॾिसनि हा ऐं उहे तुंहिंजी क़ुर जी तिलावत ॿुधी रहिया हुजनि हा। त हुन सहाबी चयो त अल्लाह जा नबी, घोड़े जे हवाले सां मूंखे ख़ौफ़ थियो, छो त उहो बिदकणु ऐं हरकत करणु शुरू थी वियो, उनजे करे मूंखे ख़ौफ़ थियो ऐं मूं तिलावत खे ख़तमु कयो। हिते इमाम नववी रहमहुल्लाह उन हदीस जे तालुक़ सां हिकु नुक़्तो ज़िक्र कयो आहे, छो त हुन में अल्फाज़ आहे त तिल्क सकीनत नज़लत लिल क़ुरआन, इहो हिकिड़ो सुकून हुयो, हिकिड़ी रहमत हुई जेका क़ुर जे करे अल्लाह ताला नाज़िल कई हुई। त इमाम नववी रहमहुल्लाह बयानु कनि था त दुरुस्त ॻाल्हि इहा मालूम थिए थी त हिन मां मुराद उहा शइ आहे, सकीनत मां उहो सुकून जेको खणी करे फ़रिश्ता अचनि था ऐं जंहिंखां पोइ पढ़ण वारे खे अल्लाह ताला हिकिड़ो सुकून राहत नसीब करे थो ऐं अल्लाह ताला हुनखे ख़ैर ऐं बरकत अता करे थो। त हीअ क़ुर जी इहा अज़मत आहे, क़ुर जो इहो शान आहे त हिन सां सुकून मिले थो। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइनुल क़ुलूब, ज़िक्र क़ुर आहे, अल्लाह जो
ज़िक्र बि आहे ऐं ज़िक्र मां मुराद क़ुरान बि आहे। फरमाईं त क़ुरान सां दिलनि खे इत्मीनान थिए थो, राहत महसूसु थिए थी। त हीउ क़ुरान हिन जो हिकिड़ो मक़सदु आहे, हिन जो मक़सदु आहे जेको असांखे ज़रूरु साम्हूं रखणु खपे त अल्लाह ताला क़ुरान खे नाज़िल छो कयो। क़ुरान मजीद जो पहिरियों मक़सदु इहो आहे जंहिंजे करे अल्लाह ताला उन खे नाज़िल फ़रमायो त उन ते ईमान आंदो वञे ऐं उन जी तिलावत कई वञे। अल्लाह ताला जो फ़रमान आहे अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावतिही उलाइक युमिनून बिही। फ़रमाईं त उहे माण्हू जिन खे असां ही किताब ॾिनो उहे उन जी तिलावत कनि था, उन खे पढ़नि था। फ़रमाईं त हक़ीक़ी तौर ते उहे ई माण्हू आहिनि जेके क़ुरान ते ईमान आणनि था। त हिन जो मतिलबु इहो आहे त क़ुरान मजीद ते ईमान आणण मज़ा इहा शइ आहे त क़ुरान मजीद जी तिलावत कई वञे, उन खे पढ़ियो वञे। ऐं सिर्फ़ु ईअं न जीअं असां वटि असां ॾिसूं था त माण्हू बरकत जे लाइ घर में क़ुरान रखनि था, केतिरनि कपिड़नि में वेढ़े उन खे हिकु कुंड में मथां ई जॻह ते रखी छॾनि था त हाणे जिन्ननि ऐं भूतनि जे असर खां, जादू खां असां बची वेंदासीं। हिन क़ुरान जो मक़सदु कहिड़ो? हिन क़ुरान जो मक़सदु त इहो आहे जो हिन खे पढ़ियो वञे, हिन जी तिलावत कई वञे। असांजे घरनि मंझां क़ुरान जी तिलावत जो आवाज़ु अचणु खपे। ऐं इमाम ज़रक़ली रहमहुल्लाह आलामुन्निसा में केतिरनि ई उन औरतुनि जो ज़िक्र कयो आहे जेके क़ुरान जूं हाफ़िज़ा हुयूं, जिन क़ुरान खे यादि कयो, पंहिंजनि बचनि खे पढ़ायो। इहो अज़ीम अमल, उन जूं बरकतूं उन्हनि खे हासिलु थियूं, उन जूं औलादूं बि नेक थियूं ऐं घर में बि अल्लाह ताला उन्हनि खे ख़ैर ऐं बरकत अता फ़रमाई। अॼु असां ॾिसूं था त घरेलू मुश्किलात में असां मुब्तला आहियूं। घर में फितना आहिनि, झेड़ा आहिनि, जादू जा मसइला आहिनि ऐं जिन्नात जे तरफ़ खां परेशान कयो वञे थो। उन जी वजह कहिड़ी आहे? उन जी वजह इहा आहे जो असां क़ुरान करीम खे छॾे ॾिनो आहे। क़ुरान मजीद खे पढ़ूं, उन जी तिलावत हासिलु कयूं त अल्लाह ताला उन जी ख़ैर ऐं बरकत असांखे अता फ़रमाईंदो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे इन्नल बैत अल्लज़ी युक़रअु फ़ीहि सूरतुल बक़रा यफ़िरु मिन्हु शैतान। फ़रमाईं त जंहिं घर में सूरतुल बक़रा जी तिलावत कई वेंदी, शैतान उन घर मंझां भॼी वञे थो, उन घर मंझां भॼी वञे थो, परे थी वञे थो। अॼु असांजे घरनि में छा आहे? असांजे घरनि में मौसीक़ी आहे, गाना आहिनि ऐं फिल्म आहिनि ऐं जेको डाइजस्ट आहिनि ऐं जेको ग़लति लिटरेचर आहे उहो आहे। उन जो नतीजो इहो थो निकिरे जो असांजे घरनि में फितना बि थियनि था, असांजूं औलादूं बि नेक नथियूं थियनि। जेकॾहिं असां चाहियूं था ख़ैर ऐं बरकत हासिलु थिए त उन जो तरीक़ो इहो आहे त क़ुरान मजीद जी तिलावत कयो। ऐं क़ुरान करीम जी तिलावत ही हिन किताब हिदायत जो हिकिड़ो मक़सदु आहे जंहिंजे करे अल्लाह हिन खे नाज़िल कयो। ऐं ॿियो मक़सदु क़ुरान करीम जे नाज़िल थियण जो इहो बि आहे त जीअं उन ते ग़ौर ऐं फ़िक्र कजे, उन जे माना ऐं मफ़हूम खे सम्झिजे। इहो ई मक़सदु आहे। अल्लाह ताला जो फ़रमान आहे किताबुन अंज़लनाहु इलैक मुबारकुन लियदब्बरू आयातिही वलियतज़क्कर उलुल अलबाब। फ़रमाईं त हीअ किताब आहे जंहिंखे असां नाज़िल कयो। मक़सदु छा आहे? लियदब्बरू आयातिही, तां त हिन क़ुरान जी आयतुनि ते ग़ौर कयो वञे, उन खे सम्झियो वञे, उन जे माना ऐं मफ़हूम जी सम्झ हासिलु कजे। इहो मक़सदु आहे क़ुरान करीम जो। ऐं फ़रमाईं अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान, हिननि माण्हुनि खे छा थी वियो आहे? क़ुरान ते ग़ौर छो नथा कनि? क़ुरान जी सम्झ छो नथा हासिलु कनि? किथे ईअं त कोन्हे अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा, त किथे उन्हनि जे दिलनि ते ताला त न पइजी चुका आहिनि जंहिंजे करे हुननि जूं दिलियूं बंदि आहिनि। क़ुरान जी ख़ैर ऐं उन जी बरकत, उन जी भलाई उन्हनि में दाख़िल ई नथी थी सघे। अहिड़े नमूने उहे दिलियूं हर तरह जे ख़ैर खां महरूम रहिजी वियूं आहिनि। त क़ुरान मजीद जो ॿियो मक़सदु असांखे इहो मालूम थियो त क़ुरान मजीद जी तिलावत जॾहिं असां कयूं त
त उन जे माना खे बि सम्झूं, उन जे मफ़हूम खे बि सम्झूं ऐं इहो ज़रूरी आहे। छो त ही किताब हिदायत वारो किताबु आहे। हिदायत तॾहिं हासिलु थींदी जॾहिं असां क़ुर मजीद खे सम्झंदासीं, उन जे माना खे, उन जी तफ़सीर खे पढ़ंदासीं। अॼु छा थो चयो वञे त ही क़ुर हिकिड़ो मुश्किल किताबु आहे, हिन खे पढ़ंदो गुमराह थी वेंदो। केॾी अजीब ॻाल्हि आहे, अल्लाह ताला त हिन क़ुर खे चवे थो त ही हिदायत ॾींदड़ किताबु आहे, हिन खे पढ़ो। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर। फरमाई त हिन क़ुर खे असां नसीहत जे लाइ, सम्झण जे लाइ आसान करे छॾियो आहे। भला पोइ को आहे जेको अची हिन क़ुर खे सम्झे, हिन मां नसीहत हासिलु करे। अल्लाह ताला त इहो हुकुम ॾिए थो ऐं अॼु असांखे इहो चयो वञे थो त ही किताब हिन खे सिर्फ़ु बुज़ुर्ग सम्झी सघनि था, हिन खे सम्झण जे लाइ एतिरा इल्म खपनि। ही किताब आसान किताबु आहे, हिन खे पढ़ो, हिन खे सम्झो, तव्हां गुमराहनि खां बि बची वेंदो। त क़ुर मजीद जी हिदायत हासिलु करण जे लाइ इहो ज़रूरी आहे त हिन किताब हिदायत खे असां जिते पढ़ूं, उन जी तिलावत कयूं, उते हिन जे माना ऐं मफ़हूम मंझां बि असां आगाही हासिलु कयूं। त जीअं ही किताब असांखे उन जी हिदायत ऐं उन जो जेको अक़ीदो आहे, जेको अमल आहे ऐं जेका रहनुमाई आहे, इहो सभु हर शइ हिन क़ुर मां असांखे तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं हिन किताब खे असां सम्झंदासीं। ऐं अहिड़े नमूने सां टियों जेको मक़सदु आहे उहो आहे उन जी पैरवी करणु, क़ुर मजीद ते अमल करणु। वत्तबिऊहु वत्तकू। फरमाई त हिन क़ुर जी पैरवी कयो, हिन ते अमल कयो। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन में तफ़सील सां अक़ीदो बि ज़िक्र कयो आहे, हिन में अहकाम बि आहिनि, हिन में अख़लाक़ियात जो बाब बि आहे, हर शइ आहे। हर फितने खां तव्हां बची वेंदो। इहा ई वजह आहे जो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसियत कई। पाण जी वसियत में इहा शइ हुई, पाण फरमायूं त क़ुर खे लाज़िम पकड़ियो, उन खे सम्झियो। ऐं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, सिलसिलतुल अहादीस सहीहा में शेख अलमानी रहमहुल्लाह उन खे ज़िक्र कयो आहे। फरमाइनि था त इन हादल क़ुरान सबबुन, ही क़ुर हिकु रसो आहे, हिकु रसे वांगुरु आहे। तरफ़हु बिअयदीकुम व तरफ़हु बियदिल्लाह, जंहिंजो हिकिड़ो किनारो तव्हांजे हथ में आहे, जंहिंजो ॿियो किनारो अल्लाह ताला जे हथ में आहे। अव्हां उन खे चिंबड़ी पओ, चोटी वञो। फरमाई त पोइ तव्हां गुमराह कोन थींदा, तव्हां हलाक कोन थींदा, तबाह कोन थींदा। त ही क़ुर मजीद जा मक़सद आहिनि। त टे मक़सद क़ुर करीम जा असांखे मालूम थिया। हिकिड़ो इहो त उन ते ईमान आणिजे, उन जी तिलावत कजे। ॿियो इहो त तदब्बुर उन ते कयो वञे, उन जे माना ऐं मफ़हूम खे सम्झो वञे ऐं उन जी तफ़सीर खे सम्झो वञे। ऐं टियों मक़सदु इहो आहे त उन ते अमल कयो वञे, उन ते अमल कयो वञे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾे त क़ुर मजीद सां असां पंहिंजो ताल्लुक़ु रखूं ऐं उन जी तिलावत कयूं, उन जी सम्झ हासिलु कयूं। ऐं हीउ रमज़ान अल्लाह ताला असांजो अहिड़ो करे छॾे त क़ुर मजीद सां असां जुड़ी वञूं ऐं असांजो इहो ताल्लुक़ु बाक़ी ॿियनि महीननि में बि जारी रहे। अल्लाह ताला असांजे अक़ीदे ऐं अमल जी इस्लाह फ़रमाए। अल्लाह ताला असांखे तौफ़ीक़ ॾे असां अक़ीदो पंहिंजो उहो रखूं जेको क़ुर मजीद असांखे ॿुधाए थो, अमल बि असां उहो कयूं जेको क़ुर मजीद असांखे ॿुधाए थो। हर तरह जूं गुमराहियूं ऐं जेके गुनाह आहिनि, जेके मासियतूं आहिनि, उन्हनि सभिनी खां असां रुकिजी वञूं जिन खां क़ुर मजीद असांखे रोके थो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी खे सम्झ ऐं अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।